नाज़रीन, रेती में एहसास किफ़ालत प्रोग्राम सेंटर ॿाहिरियां पैसा वठण लाइ आयल औरतुनि जी पीउ लॻल आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे मोहम्मद ज़मान चाचड़। जी मोहम्मद ज़मान, इन वक्त असीं मौजूद आहियूं रेती जे हाई स्कूल में, जैसे काल का वठी एहसास किफ़ालत वारो जेको प्रोग्राम आहे उहो हिकु भेरो ॿीहर जेको आहे 7 महीननि खां पोइ गवर्नमेंट शुरू कयो आहे। पर सूरत हाल इहा आहे त काल खां वठी 100 औरतुनि जी जेकी तादाद आहे उहा हिते बि कल शाम ताईं बुख ऐं उन ते 5 बजे ताईं मौजूद रही, पर हिननि खे जेकी रक़म आहे उहा मिली न सघी। असां कल भी इंतज़ार करे करे सिज लथे ताईं वेठा रहिया, गरीब माण्हू बुख ते उन ते न पाणी न कांजी बा। असां मोटी आऊं, महिरबानी कयो, असांखे इहो 7 महीनो आहे, असांखे न कुझु मिलियो आहे बेनज़ीर जे तरफ़ां। असांखे महिरबानी कयो आहे, असांखे कहीं न इमरान जो न कंहिंजो, असांखे बेनज़ीर जो ॾियो। असांखे गरीब जो इमदाद कर, असां गरीब वेठा आहियूं। अल्लाह जी इहा महिरबानी कर, राति जा बुखा वेठा आहियूं, कल जा थी वेही वेही थकी विया आहियूं, हाणे महिरबानी कर। कल जा वेठा आहियूं, छा बुखिया उञा न को असांजो कमाइण वारो न कहीं वारो। असां बुख ते माई हिकिड़ी मरी वई आहे पेरनि में। मुल्क मुंहिंजा मुड़ुस ई फौत थियलु आहे, केरु मां ॾिए केरु करे। मां बीमार माण्हू, बीमारी ते लाहियां जा ऑटो न विहायां। कल जा बुखिया वेठा आहियूं, छा कल जा बुखा वेठा आहियूं। असां वटि न राखी न पोकी, असां न जायदाद न दाल, असां गरीब माण्हू मरी वियासीं बुख को। इमदाद कयो, अल्लाह जे नाम ते इमदाद कयो गरीबनि जो। जे अवां मुतासिर औरतुनि जूं जेकी ॻाल्हि ॿोल आहे उहा ॿुधी इन्हनि जो इहो चवणु आहे त असां कल जा हिते मौजूदु आहियूं, बुख ऐं उन ते काफ़ी ग़रीब बेवा औरतूं आहिनि। किस्ता इहा उहा असांखे ॾिनी वञे जीअं असां पंहिंजे बचनि जो पेट पाले सघूं।